के मोहब्बती मानू असा वट कई दान असा उन्हनि के सिंध जी सकाफत अजरक जो तोहफ़ो पेश कंदा आहियूं। रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली, रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली। गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 नारा। जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन। जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन। गाह पुटन ऐं पेरू पचन मौला करे वरी है लवसन। गाह पुटन ऐं पेरू पचन मौला करे वरी है लवसन। थर काठे ऐं कारूं झरते बादल कारा 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 कारा। जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन। जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन। रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली। गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 नारा। जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन। जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन। दोस्तों असा पेरी भी हिकड़ी गाल कई हुई सी ऐं हींजर बुआ गाल कंदे इंतहाई खुशी महसूस कयूं था ऐं असा फखर भी उन गाल ते महसूस कयूं था त असा जे इन भाइरन जे मेड़ाके में असा जो भेणियूं पायूं आहिनि ऐं यकीननी उहा बिरादरी सुरखरू हूंदी आहे जे बिरादरीअ में पागल बाईअ जहिड़ियूं जे बिरादरी में असांजी अम्मा गुला जहिड़ियूं सुरखरू भेणियूं हुजनि अंबड़ियूं हुजनि ऐं ॿाह ॿेली हुजनि ऐं बिरादरी जे दुख सुख जूं साथी हुजनि। सो असां उन्हनि भेणनि खे बि निमी सलाम पेश कयूं था। शल हिननि जूं अज़मतूं सदाई क़ाइम ऐं दाइम रहनि। शल हिननि जूं इज़तूं सदाई क़ाइम ऐं दाइम रहनि। शल ही न्याणियूं हिन धरतीअ ते हिन बिरादरीअ ते पंहिंजो सिर ॾेई छॾीनि ऐं सुरखरू हुजनि। असां पंहिंजी हिन कई आयल भेणनि खे अजरक ओढाइण लाइ पंहिंजे मरकज़ी चेयरमैन मोहतरम अब्दुल वहाब आबासी साहब के गुजारिश कंदासीं त असांजी हिन भेणनि खे सिंध जी रवायत अजरक ओढाए ऐं अव्हां खे बि गुजारिश आहे त भेण जो थी बि इस्तक़बाल भेण जो थी बि इस्तक़बाल कयो त जीअं ख़बर पए त ही भेणूं बि असां सां गॾु आहिनि। जिंदाबाद जिंदाबाद। यकीन असां लाइ वॾो एज़ाज़ आहे त हीअ असांजूं भेणियूं जेकी असांजे हिन कठ में शरीक थियूं आहिनि। असां हिननि भेणुनि खे वरी बि दुआऊं था कयूं त भेणियूं अव्हां खे शल कोसो वाह न लॻंदो, अव्हां सदाई शादो ऐं आबाद हूंदव ऐं सॼी बिरादरी अव्हां भेणुनि सां गॾु आहे। जिंदाबाद। पंजन ते कॾहिं वार पंजन ते कॾहिं वार कयो आ न कंदासीं। पंजन ते कॾहिं वार कयो आ न कंदासीं। बेवाजिबी तकरार कयो आ न कंदासीं।
पंहिंजे बिरादरीअ सां लेखो न कोई पर बख्श को गद्दार कयो आ न कंदासीं। दुल्हे दरिया खान जी आहे रूह खे मूंखां चैन मिलियो मूं तोटे जी दिल खे मादर कुछ ठारियो आ कुछ ठारींदसि ए सिंध मूं तोसां कोल करे कुछ पारियो आ कुछ पारींदसि मूं धरतीअ जे दुश्मन लाइ ॿारण कुछ ॿारियो आ कुछ ॿारींदसि। असां गुज़ारिश कंदासीं पंहिंजे इंतहाई मान वारे साईं करम इलाही आबासी खे त हू मरकज़ी लीगल एडवाइज़र मोहतरम एडवोकेट मुनीर अहमद कलोड़े के सिंध जी सोनी सुखड़ी अजरक जो तोहफो पेश करे। जिंदाबाद जिंदाबाद पाकिस्तान करे तो वेलकम